अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कीअं हो? उम्मीद थी कि सब खुश हूंदो, ठीक हूंदो, पाण सां गॾु पंहिंजनि जो खोड़ सारो ख्याल रखंदा हूंदो ऐं ईअं ई मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखंदो। मां अवांजी मेज़बान इकरा कुरैशी खणी आई आहियां हिकु नयो प्रोग्राम जंहिंजो नालो आहे आवाज़ जा मेहमान। जी हाँ, आवाज़ जे मेहमान में मां कराईंदी आहियां अव्हांजी मुलाक़ात वेल नोन पर्सनैलिटीज़ सां ऐं विझंदा आहियूं उन्हनि जी ज़िंदगीअ ते रोशनी ऐं ॼाणींदा आहियूं उन्हनि जी लाइफ स्टाइल जे बारे में। अॼु जेका शख़्सियत असां सां मौजूदु आहे उहा बेशक कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहे। साईं जिन पंहिंजो पॉलिटिकल करियर 1977 में स्टार्ट कयो पीपल्स पार्टी सां गॾु। एतिरो ई न, 1979 में शिकारपुर डिस्ट्रिक्ट काउंसिल जा 3 दफ़ा चेयरमैन बि रहिया आहिनि। 1985 जी जे ॻाल्हि थी कजे त आज़ादु इलेक्शन विढ़ी करे साईं सिर्फ़ु विढ़ियो ई न बट खटियो बि। मिनिस्ट्री जी ॻाल्हि कजे त काफ़ी अहम मिनिस्ट्रीज़ बि रहियूं आहिनि साईं जिन वटि। एग्रीकल्चर हुजे, फूड हुजे या पाकिस्तान रेलवे, पंहिंजी कारकर्दगीअ सां साईं जिन पंहिंजे पाण खे मनरायो आहे ऐं पंहिंजे शोबे में काफ़ी बहितरी आंदी आहे। जी हाँ, सिर्फ़ु एतिरो ई न, इहो मां ज़रूरु ऐड कंदी हलंदमि, अञा काफ़ी कुझु आहे ऐड करण लाइ। बाक़ी इहो इन ते जेको आहे असां हिते पंहिंजे एंट्रो जो पंहिंजो जेको आहे इख़्तिताम कंदासीं, उन खां पोइ साईं जिन जे तरफ़ बि वेंदासीं। साईं जिन सिंध असेंबली जा स्पीकर बि रही चुका आहिनि, एतिरो ई न बट गवर्नर बि रही चुका आहिनि। त पोइ देरि छा जी आहे, साईं जिन सां हली मुलाक़ात कयूं था ऐं ॼाणूं था त हिन वक़्तु पंहिंजे रिहाइश गाह में छा करे रहिया आहिनि ऐं सॼे ॾींहं जूं कहिड़ियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ रहंदियूं। अचो मूंसां गॾु। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? भली आहियो, जी आहियो। वॾी महिरबानी, थैंक यू। ये मुंहिंजो वॾो पुटु वुड बी MP। वालेकुम सलाम। मूंखे लॻे थो का मच कचहरी जेका आहे, मच कचहरी न, कचहरी या को फ़ैसिलो हली रहियो होॾे कंदा आहियूं। हिते ई माण्हू संगत जे मिलण कम करण वारा ईंदा आहिनि। डेली सुबुह जो मां 10 साढे 10 निकिरी वेंदो आहियां। सर, सभिनी खां पहिरीं वॾी महिरबानी त तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। मां ॾिसी रही आहियां त तव्हांजो हूअं ई डेली रूटीन में केॾो बिज़ी स्केड्यूल हूंदो आहे, उन मां तव्हां पंहिंजो टाइम कढी असांखे ॾिनो। इवन टाइम न, अॼु पूरो ॾींहुं तव्हां कढी असांखे ॾिना आहियो। थैंक यू सो मच फॉर दैट सर। यू वेलकम। का वॾी ॻाल्हि कोन्हे। तव्हां हिकिड़ो सुतून आहियो स्टेट जो मीडिया। मीडिया में सही रिपोर्टिंग, सही कॉन्टेक्ट, सही राब्ता तमामु ज़रूरी आहिनि। बिल्कुलु। इन करे मां सम्झो मां शॉर्ट नोटिस ॾाढो ॾिनो आहे। अची त सुभाणे मां इहो सॼो तफ़सील सम्झो ई न, पोइ मुंहिंजी पीउ ॻाल्हायो जेके सॼो तफ़सील सम्झाई। अच्छा, माना इहो सभु कुझु अचानक सां थियो आहे? सभु भली आयो, जी आयो। अच्छा जी। अच्छा सर, हूअं त असांजे प्रोग्राम जो नालो ई आहे आवाज़ जा मेहमान, पर हिते मूंखे लॻे थो त असां पाण आवाज़ TV मेहमान थी विया आहियूं तव्हांजा। सो ईअं ई जेका आहे महिमान नवाज़ी जेका आहे उहा ॿिन्ही पासे बरक़रार रखंदासीं। अचूं था तव्हांजे बचपन जे पासे। पहिरीं इब्तिदा जेको आहे उहे चवंदा आहिनि त ज़िंदगीअ जी जेका शुरूआति आहे उहा नंढपण खां थींदी आहे ऐं बचपन खां स्टार्ट थींदी आहे। अगरि बचपन जी तरफ़ अचूं त कुझु अहिड़ी बचपन जी मेमोरीज़ हूंदियूं आहिनि, उहे कॾहिं बि विसरजंदियूं न आहिनि। तव्हांजी बि अहिड़ी कंहिं मेमोरीज़ हूंदियूं, असां सां प्लीज़ शेयर कयो उहो बचपन जो सफ़र। मां सखर में पढ़ियुसि। डेली थो वेंदो हुउसि कार में। पहिरियों हिकिड़ो इंग्लिश मीडियम में स्कूल, उन में पढ़ियुसि। वरी उन खां पोइ 8th ताईं उते पढ़ियुसि। वरी 2 दर्जा सेंट मेरीज़ ॿियो स्कूल, उन में पढ़ियुसि। कॉलेज बि सखर में कयमि। मां तालीम पंहिंजी सॼी सखर में पूरी कई आहे। सखर में? वाओ। ऐं तव्हां डेली आउटबैक कंदा? डेली आउटबैक। वाओ। मतिलबु कि पोइ मां सम्झां थी त तव्हां स्टूडेंट बि इलाही सुठा रहिया हूंदो। मां सुठो स्टूडेंट हुयुसि ऐं मां करीबी 2nd डिवीज़न 3rd डिवीज़न मां 1st डिवीज़न ईंदो रहियुसि। 1st डिवीज़न। व्हाट वाज योर फेवरेट सब्जेक्ट वैसे? उन वक़्तु मुंहिंजी एल्जेब्रा बि फेवरेट सब्जेक्ट हुयो। ऐं इंग्लिश वरी मां मैट्रिक में एडवांस इंग्लिश खई। जो मां उर्दू सुठी न पई अचे त मां सलीस उर्दू खई, एडवांस इंग्लिश खयमि।
त मां इंग्लिश में बि सुठो हुयुसि। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा जी, ऐं अगरि केतिरो बि माण्हू सुठो हुजे, केतिरो बि स्टूडेंट सुठो हुजे, पर मार जेका आहे न उहा त हर स्टूडेंट खे लॻंदी आहे टीचर जी। सो कहिड़ो टीचर जेको आहे उहो इलाही सख़्तु हुओ, ऐं कहिड़ी मार, कहिड़ी अहिड़ी ख़तरनाक मार जेका आहे तव्हांखे लॻी? असांजो जेको टीचर हुयो, हा, उहो टिनी वॾनि शहरनि में टीचर रहियो हुयो। अच्छा। 9th and 10th में कराची सेंट पैट्रिक्स, बोनावेंचर हैदराबाद, सेंट मेरी सखर। असां में जेको डिसिप्लिन आयो उन्हीअ जे करे आयो। ऐं मार हरू न ॾींदो हुयो, पर हिकिड़ो दफ़ो टीका पिया लॻनि, इंजेक्शन। सो अॻु में छोकिरियुनि जो वारो हुयो, पोइ वरी असांजो वारो हुयो। छोकिरियुनि खे जो लॻो त असां छोकिरियुनि जी हुटिंग कईसीं। अच्छा। मैट्रिक में आयो जीअं पादरी सभिनी खे कुटियईं, केनी कई सभिनी खे। मूंखे चई तूं न कई आहे मिसचिफ, पर ऑल शुड बी पनिश, इट इज़ कलेक्टिव पनिशमेंट। पर सभिनी खे कुटियईं। ऐं ॿियो मूंखे नंढनि क्लासनि में हैंड राइटिंग ते मूंखे केनिंग थींदी हुई। पोइ मिस उहा मुंहिंजी हाणे शिफ्ट करे वई आहे, जॾहिं फोत थी वई कैनेडा। पोइ मां सीट जी मिलणु वियुसि त मिलणु वियोमांसि। एम्बेसी वारनि मानी कई, उन मां चयोमांसि इनवाइट कयो, आई हुते। पोइ मूंखे तकरीर करणी पई, मां तकरीर जो मूंखे अञा केनिंग यादि आहिनि, मैडम जे खणंदी हुई। इहे चवां थी न, उहो चवण लॻी त तूं हिते मां ख़्वार थो करे, मां लाइ छा ॻाल्हाए। इहे जेके आहिनि उहे मूमेंट्स जेके आहिनि उहे यादि रहिजी वेंदा आहिनि, ऐं इहे जेके एॾा मज़ेदार मूमेंट्स जॾहिं बि असांखे कंहिं बि एज में, कंहिं बि ज़िंदगी जे हिसे में यादि ईंदा आहिनि, त असांखे ज़रूरु असांजे चहिरे ते मुर्क अची वेंदी आहे, जीअं साईं जिन जे चहिरे ते तव्हां ॾिसी रहियो था। अच्छा जी, अगरि हाणे अचूं था, कॉलेज लाइफ बि थी वियो, यूनिवर्सिटी लाइफ जे तरफ़ अगरि असां अचूं त यूनिवर्सिटी लाइफ में भई नौजवान माण्हू हूंदो आहे, ऐं या न उन लाइफ में पहिरीं मां पुछंदमि त को एजुकेशन हुई या को एजुकेशन? पोइ का अहिड़ी छोकिरी पसंदि आई, को इश्क विश्क जो बि चक्कर हुयो? का बि पसंदि आई। वॾियूं बदनसीब हुयूं छोकिरियूं, पोइ मां चवंदमि नाज़रीन कंहिंखे तव्हां पसंदि आयो? कंहिं प्रपोज बि न कयो? हिकिड़ी छोकिरी हाणे असेंबलीअ में मेंबर थी। हा, उन वक़्तु जो असां हिनखे ॾिसण वेंदा हुआसीं, असां लिकी वेंदो हुयो, हाउस में तकरीर बि चई। अच्छा, लिकी वेंदो हुयो। अच्छा, असां लिकी वेंदो हुयो, ऐं असां छोकिरियूं ॾिसण वेंदी हुयूं। अफ़गान होटल आहे न सखर जो, इन जी मालिक करणी आहे। मूंखे यादि न हुई उन ज़माने में। हाणे मां सां गॾु मेंबरानी थी, मां इहा ॻाल्हि छो थी चए। काफ़ी जीअं हींअर बि ॾिसी रहिया आहियूं साईं जिन जी पर्सनैलिटी, ऐं सदाईं ॾिठो आहे त टिप टॉप ई रहिया आहिनि माशाल्लाह सां। हींअर बि एॾा ज़बरदस्त हैंडसम मां चवां तव्हां पंहिंजी जवानी जे वक़्त में, त मतिलबु की पोइ त क्या ई बात हुई। मां त पंहिंजे मज़हबी मां घणो रहियुसि। अच्छा, मूंखे ग़लति लॻंदो ॿी छोकिरीअ ॾिसणु। चलो सही आहे, उहो त चलो ठीकु आहे, यूनिवर्सिटी जी लाइफ थी वई। मां यूनिवर्सिटी में न पढ़ियुसि, मां डिग्री कॉलेज में पढ़ियुसि सखर में। अच्छा, पोइ कॉलेज में इहे जेके आहिनि उहे कॉलेज में बि एजुकेशन हुई, गो एजुकेशन हुई, स्कूल में बि हुई, इंटर कॉलेज में बि हुई। मूंखे ख़ुदा इन शइ खां परे कयो। ख़ुदा जेको आहे इन शइ खां परे कयो, ऐं मूंखे लॻे थो सर जेको आहे न उहो पनाह बि घुरे थो इन शइ। ज़मीनदारनि जा, वॾेरनि जा इहे करतूत घणा ख़राबु हूंदा आहिनि। मुंहिंजी कंहिं बि माण्हू पुछी ॾिसो तर में त का बि अहिड़ी शइ कंहिंखे मुंहिंजी शिकायत कंहिंखे न हूंदी, अहिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कंहिंखे न हूंदी। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं मां शुरूअ खां वठी नमाज़ पढ़ंदो हुयुसि। माशाल्लाह माशाल्लाह। रोज़ा बि रखिया, नमाज़। मां पहिरियों दफ़ो उमिरि ते वियो 70 में, ऐं पोइ मां जेको उमिरि कंदो रहियो। 78 में तव्हां? ऐं मुंहिंजे घर में सभु ॿार जेके आहिनि, उहे नंढड़ा नंढड़ा जेके आहिनि, उहे बि नमाज़ न पढ़ंदे कभी शिकायत कंदा आहिनि त हिन न पढ़ी अथव नमाज़। वाह जी वाह, वाह जी वाह। अच्छा, तव्हांजा जेके फर्ज़ंद जेके आहिनि उहे बि पॉलिटिक्स में आहिनि? ॿई पॉलिटिक्स में हाणे मेन विया, ॿई नमाज़ी। ॿिन्ही जी का ॻाल्हि इहा बुरी न हूंदी, पंहिंजे मज़हब ते हलण वारा। वाह जी वाह। अच्छा, हिकु सवाल जेको आहे उहो मुंहिंजे ज़हन में ईअं ई माना सियासी आयो आहे सवाल त दौलत बि आहे, शोहरत बि आहे, अव्हांजे वॾनि खां अव्हांखे मिलियल आहे, ज़मीनूं बि आहिनि माशाल्लाह सां, अल्लाह साईं जो तव्हांखे शुरू खां काफ़ी नवाज़ियल आहे। पोइ पॉलिटिक्स जे पासे लाड़ो उहो कीअं थियो, कहिड़ी सोच आई या छा अहिड़ो थियो? छा थियो, असांजा दोस्त हुया जिन जी असां इलेक्शन में सपोर्ट कंदा हुआसीं। हिन लखी तालके में 60 to 70% मार आहिनि, ऐं 20% ॿिया बि इहे मारनि वांगुरु असांखे वेझा आहिनि।
मरण सां वास्ता अथनि, मां सां बि वास्ता अथनि। 10% माण्हू हूंदा जेके ॿिया। पोइ मूंखे उहो पंहिंजा माण्हू वठी विया कमु लाइ हिकिड़े दोस्त वटि सखर। अधु कलाकु वेठासीं, उहो न निकितो पोइ ॻाल्हाई चयो मां ॾिसां थो हितां छॾे वञो मां कमु। मूंखे वरी ॾाढो डिसअपॉइंट कयो त वोट असांजा रहियूं, वोट असांजा, वियूं बि असां, इलाज बि असां कयूं, कमु मर्ज़ीअ ते करे। मां चयो हाणे मूंखे पॉलिटिक्स में अचिणो आहे। अञा मूंखे शौक़ु हो त मां डॉक्टर थी अस्पताल वञी खोले विया। असांजो हिकिड़ो अज़ीज़ हो मां गुलाब कादो नालो हुयुसि नमोरे ॻोठ जो, उन मूंखे हिकिड़ी चयो त पंधु घुमणु हलूं। सो मूंखे सखर में खईं पंधु, बकराड़ी मस्जिद वठी पंधु लेंसडाउन ब्रिज ताईं। अच्छा। ऐं मूंखे यको कन्विंस कंदो रहियो त तूं डॉक्टरी बाक्टरी छॾे, तूं सियासत में अचु, असां वटि ऊंदा माण्हू कोन्हे, ॿियनि जा मोहताज आहियूं। ॿ हिकिड़ा असांजा वॾेरा हुया वॾा, उन ते ॾाढी चिड़े थिए असांखे ॿेड़ो ॿोड़ींदा था अचनि पिया कि तुंहिंजो हुअणु ज़रूरी आहे। डॉक्टरी कंदे कंहिं ऑपरेशन करे को ॻाल्हि ॿुधाई पाणी भॼी वई त को माण्हू मारे विझंदे, सियासत में असांखे ज़रूरत आहे, तूं अचु। पोइ मां बि सोचियो ॻाल्हि त सही थो करे। इहे ॿ टिनि शयुनि मां कंपेल कयो जो मां पॉलिटिक्स में आयुसि। तॾहिं माना इहो सबबु हुयो पॉलिटिक्स में अचण जो। क्या बात है, ज़बरदस्त। अच्छा, अगरि पॉलिटिक्स जी अगरि ॻाल्हि कयूं था त तव्हांजा फर्ज़ंद बि जीअं हींअर ज़िक्र थियो त ऐं ख़बर बि आहे असांखे तव्हांजा फर्ज़ंद बि पॉलिटिक्स में आहिनि। ईअं थोरी मथां ईअं ॻाल्हि जेका आहे उड़ंदी मूंखे ॿुधण में आई त तव्हांजो हिकिड़ो फर्ज़ंद उन्हनि उहे ॿिए कंहिं शोबे में हुया, तव्हां उन्हनि खे पॉलिटिक्स में अचण जे लाइ या त प्रेशराइज़ कयो या रिक्वेस्ट कई, छा हिन जे पोयां या पूरी ॻाल्हि कीअं आहे? आर्मी में हो नंढो, हे HSL में पढ़ियो आहे, पोइ आर्मी एकेडमी में पढ़ियो, कैप्टन थियो। पोइ हे हुयो नाज़िम, हिन खे ॿाहिरि निकिरणु ख़फ़ो लॻंदो हुयो। पोइ मां चयो हाणे ईअं त पॉलिटिक्स असांजी ख़तमु थी वेंदी। पोइ हुनजी बि मर्ज़ी पंहिंजी हुई, मां कंपेल न कयोमांसि। पोइ प्रेसिडेंट मुशर्रफ चयो त हिन खे मां हाणे अलाउ कंदुसि MP जी सीट लाइ। मां 2 सीटुनि ते बीठुसि। इस्तीफ़ा ॾेई आयो त चई त हिन में रूल्स नथा अलाउ कनि। पोइ मां पंहिंजे अज़ीज़ हिकिड़े खे उन खे MPA करायोसीं, उहो MPA थियो। पोइ 5 सालनि में तंग थी वियो। केयर टेकर मिनिस्ट्री जो सुवालु आयो त केयर टेकर मिनिस्ट्री लाइ चयो त मां को मिनिस्टर न थियो थींदो, मां न करे सघंदुसि। ऐं हुनजे पुटनि सभिनी चयो त न हाणे शहरजार अची बीहे। हे हुयो नाज़िम, पोइ उहो MPA थियो। हे 2 दफ़ा नाज़िम रहियो आहे शिकारपुर जो। सो नाज़रीन, अहिड़ी सी साई जे तरफ़ वञूं था, जल्दी सां मोटूं था ऐं काॾे न वञिजो, तेसिताईं ॾिसंदा रहियो असांजो पंहिंजो चैनल, तव्हांजो पंहिंजो चैनल आवाज़ TV। जी नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर असां हाज़िर आहियूं ऐं हींअर जेका आहे तव्हां त ब्रेक वठो था, ब्रेक ते वञो था, पर हिते जेका आहे न कचहरी खे साही न आहे, छो जो अहिड़ो शख़्स अहिड़ो ज़बरदस्त नेचर जा मालिक, मां ईअं चवां त छो जो उन्हनि जी तबियत एॾी डाउन टू अर्थ आहिनि, पर पाण एॾा मां चवां त नाज़ निवड़त वारी तबियत वारा आहिनि। मूंखे त पर्सनली मां ॾाढो इंजॉय करे रही आहियां। अच्छा, हर कंहिं जी लाइफ में मां चवां त हर कंहिं प्रोफेशन में, सिर्फ़ु पॉलिटिक्स न बट हर कंहिं प्रोफेशन में का न का इंसान के रिग्रेट्स हूंदा आहिनि। तव्हांजो को रिग्रेट रहियो? आहिनि। मां ज़िले सॼे में जेके पॉलिटिशियन आहिनि, मां सभिनी जी मदद कई आहे कंहिं न कंहिं टाइम ते। बिल्कुलु उन्हनि सभिनी मूंखे बिटरे कयो आहे। हिकु त ऐसा ई बिटरे कयो पोइ इलेक्शन में जो पोइ राति जो 12 बजे फ्री विया मूंखे, पर मां पंहिंजे स्टैंड ते रहियुसि। मां उनजी मदद कई, उन्हनि बि खटियो, मां बि खटियो। अच्छा, खटण जी ॻाल्हि अचे थी त हिते हिकु ॿी बि ॻाल्हि यादि अचे थी त तव्हां जॾहिं बि इलेक्शन विड़ी आहे, कंहिं कोई बि अपोज़िशन पार्टी हुजे, कोई बि अपोज़िशन कैंडिडेट हुजे, पर सदाईं तव्हां खटियो आहे। कहिड़ो अहिड़ो लकी चार्म आहे तव्हां वटि? हे लकी चार्म आहे, हे माण्हू आवाम जेको आहे इहे जो मुंहिंजो लखी तालके में हिन में ख़र्चु न थींदो आहे। न गाॾी ॾियां, न मानी खारायां, न को ख़र्चु कयां, जो सभु हिकु लखीअ वारा कंदा। वाह। मार या ग़ैर मार सभु गॾिजी।
ऐं वणंदा त पोलिंग असांजे ॻोठ में त असां ख़र्चु कयो। ॻरिया चिंता को ॿियो हूंदो आहे अगरि नेशनल में उते माण्हू सां राब्तो आहे। असां मूं वारे ते को न को हिते ॻोठ हूंदो आहे, मां हुजां हे हुजे नंढो हुजे। माण्हूअ खे खपे त मूंखे प्रॉब्लम थिए त मां सां पंहिंजो उमेदवार मां सां मिले, मूंखे ख़बर हुजे त मां किथे आहियां। हिकिड़ो MLA क्रॉस करे पियो हितां रोड मोहसिन साहब, ईअं गाली झले हिकिड़ो माण्हू भरी पियो वञे गाह झले उन ॻाल्हाइण लॻो। चई तव्हांजो MLA केरु आहे? चईं मट साहब। चई मुलाक़ात थींदी आहे? चईं हा। चई कीअं थींदी आहे? त कॾहिं फ़ोन। चई वठी ॻाल्हाए, हाणे तोखे फ़ोन ते वठी ॻाल्हायां, जिते हूंदो मां तोसां ॻाल्हाईंदोमांसि। माण्हुनि सां राब्तो असांजो तमामु सुठो आहे ऐं माण्हुनि जी महिरबानी आहे। ऑपोज़िशन जे दौर में बि मूंखे माण्हुनि मायूस न कयो। ऐं अपर सिंध में मां वाहिद माण्हू हुयुसि जो 2 सीटूं खयूंसीं। भई पीपल्स पार्टी सां मुक़ाबिलो करण को सहिजी ॻाल्हि कोन्हे। बिल्कुलु हक़ीक़त आहे, वॾी मुश्किल आहे, हक़ीक़त आहे बिल्कुलु। जेको पाण लीडरशिप एप्रिशिएट कयो त बाबा तो मुक़ाबिलो सही कयो, पर हाणे ठीकु आहे असां मां सरेंडर कयो ज़रदारी साहिब वटि। हाणे वाह, सरेंडर जेको आहे उहो हींअर कयो आहे ज़रदारी साहिब वटि। ज़रदारी साहिब जेकॾहिं ॻाल्हि कयूं ऐं पीपल्स पार्टी जी ॻाल्हि कयूं त तव्हां पंहिंजे करियर जी पॉलिटिकल करियर जी स्टार्ट 1977 में कई ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ई गॾु कई। मां पीपल्स पार्टी में वियो 73 में, पोइ मां पीपल्स पार्टी छॾी 96 में। ओके। मां गवर्नर खे वठी वियुसि, CM खे मोहतरम मां मोकल वरिती त मां हाणे तव्हांजे टिकट न बीहंदुसि, जो मूंखे दोस्त जेके आहिनि इहे बिटरे था कनि ऐं तव्हां उन में कुझु कंहिंखे नथा चओ। चई नहीं आप छोड़ दो इसको, कमु हिकिड़ो हेॾे कम सां वञी पोइ अची ॻाल्हाइजांइ। पोइ वञी कमु करे हुन मां ॻाल्हाए अची ॿुधायोमांसि, पोइ मां करे वेठुसि, पोइ चांस मिले मां छॾे वियुसि। अच्छा। पोइ मां इंडिपेंडेंट बीठुसि। नवाज़ शरीफ़ हिते आयो, जॉइन मत जॉइन हाणे न कंदुसि, इलेक्शन खटी पोइ कंदुसि। इलेक्शन खटी मां पोइ कई। अच्छा, हूअं चवंदा आहिनि त ज़िंदगी में चेंज जेको आहे न उहो आणणु लाज़मी हूंदो आहे। साईं जिन जेके पाण आहिनि उन्हनि काफ़ी दफ़ा पार्टीज़ जेके आहिनि चेंज कयूं आहिनि। काफ़ी दफ़ा मां चवां त पार्टीज़ में डिफरेंट पार्टीज़ में रहियो आहिनि, PML हुजे या GDA हुजे, पीपल्स पार्टी। हाणे वञी हींअर करंटली तव्हां पीपल्स पार्टी सां गॾु आहियो। सो इहे छा माना रीज़न्स हुआ? उहे ई त मतिलबु चेंजिंग जेका आहे, छा नाराज़गी हुई, छा ॻाल्हि हुई? हाणे पहिरियों मां इंडिपेंडेंट बीठुसि, लाज़मी कंहिं पार्टी में वञिणो हुयो। मोहतरमा चयो त मूंखे वोट ॾे प्रेसिडेंट जो, और तव्हांजो पंहिंजो सिर हुजे त मां हाणे वापसि तव्हां सां। मां मियां साहिब खे जवाबु थो ॾियां, तव्हां न ॿियो को माण्हू त पोइ मां आज़ादु आहियां। पोइ मां चई ॿियो माण्हू त ॿियो नालो खई हिकिड़े माण्हू जो इन खे मां वोट न ॾींदुसि। पोइ हालतूं त या पीपल्स पार्टी या नून लीग त मां खटी पोइ वियुसि। वरी जॾहिं नवाज़ शरीफ़ हलियो वियो त मां नवाज़ शरीफ़ ॾे लाहौर ताईं वियुसि, सऊदी ताईं वियुसि, मुंहिंजो राब्तो न थियो। पोइ काफ लीग ठही, पीपल्स पार्टी मोटणो कोन हुयो, नून लीग हली वई, काफ लीग जो कुझु कोन हुयो। हे माण्हू मां सां हुया। पोइ हिते विड़ियासीं नून लीग ते, खटीसीं हिकर बि, ॿीहर बि खटीसीं। असांखे सपोर्ट पहिरीं इलेक्शन में गवर्नमेंट जी मिली, सही ॻाल्हि ॻाल्हाइजे। 18 में का सपोर्ट कोन मिली, 13 में का सपोर्ट कोन मिली, 18 में असांखे मुखालफ़त थी। इस्टेब्लिशमेंट मुखालफ़त कई ऐं गवर्नमेंट मुखालफ़त कई। दोस्त बि कुझु इन इलेक्शन में छॾे विया, जंहिंजो मूंखे वॾो सदमो थियो, उहे बि इलेक्शन में छॾे विया। इलेक्शन विड़ियासीं, ॿई खटियूंसीं। तव्हां सही ॻाल्हि था कयो। प्यार हुजे, मोहबत हुजे या सपोर्ट हुजे, मूंखे न छॾियो आहे, ग़रीब बि कंहिं न छॾियो आहे, आम बि कंहिं न छॾियो आहे, बाक़ी कंहिं थुला छॾे विया। उहो ई चवां थी त सपोर्ट हुजे या प्यार हुजे या मां ईअं चवां त इहा रिस्पेक्ट हुजे, उहा चवंदा आहिनि त गिव एंड टेक जी ॻाल्हि हूंदी आहे। तव्हां ॾियो था त वापसि में तव्हांखे सिंध जे मारवाड़नि मां मिले बि थो। अच्छा सर, मां इहा ज़रूरु हिते ॻाल्हि कंदमि, जीअं नवाज़ शरीफ़ साहिब जो ज़िक्र बार हली रहियो आहे ऐं तव्हांजी ज़िंदगी में बि मां चवां त काफ़ी जेको आहे अहम किरदार बि आहे अव्हां जो ऐं हुननि जो। अच्छा, इहा ॻाल्हि ज़रूरु हिते इहा पुछंदमि त हींअर हुननि कम बैक कयो आहे पंहिंजी कंट्री में, तव्हां छा चवणु चाहींदो इन जे बारे में? तव्हां कीअं था ॾिसो फ्यूचर? जी, मां सां ॻाल्हायूं, मूंखे चयो, मां तोरियो हुई त हिन वक़्तु कहिड़ो माण्हू बहितरु आहे। ज़रदारी साहिब सभिनी खां वधीक बहितरु आहे। नवाज़ शरीफ़ माण्हू वाइदे जो पको कोन्हे,
मां सां 2 दफ़ा वाइदा कयूं, 2 वाइदा पूरा न कयूं। ज़रदारी साहिब हाणे वियो आहियां, हाणे वाइदो कयो, हाणे उहो वाइदो पूरो करे थो, सभिनी खे चई छॾींदो आहे हे 2 सीटूं हिननि जूं, कोई बि हिते न अचे। त पोइ केरु बहितर थियो? ज़रदारी साहिब बहितर थियो। बिल्कुलु बिल्कुलु प्रॉमिसेस जेके आहिनि उहे निभाइण, भले गवर्नमेंट मुखातमत बि वेहे, हाँ असां ज़रदारी साहिब सां। वाह जी वाह, प्रॉमिसेस जेके आहिनि निभाइण कोई ज़रदारियुनि खां सिके, ज़रदारी साहब खां सिकनि। अच्छा, अगरि मिनिस्ट्रीज़ जी ॻाल्हि कयूं त काफ़ी मिनिस्ट्रीज़ बि तव्हां वटि रहियूं, एग्रीकल्चर फूड हुजे या पाकिस्तान रेलवे हुजे। अगरि एग्रीकल्चर जे तरफ़ अचूं था त उन में तव्हां कहिड़ा कहिड़ा कम कया? मां पहिरियों कमु जेको सिंध में अॼु बि प्रॉब्लम आहे, असांखे सीड पंहिंजो कोन्हे, न कॉटन जो न को बि चङो सीड असां वटि कोन्हे। मां पहिरियों प्लान कयो त सीड पंहिंजो कयो, पोइ मुंहिंजो पोर्टफोलियो चेंज थी वियो, उहो प्रोग्राम अध में रहिजी वियो। पोइ नए मिनिस्टर खे मां इहो प्रपोज़ल ॾिनो त भई हिकु शइ कर, सीड पंहिंजो कयो, उहो न करे सघिया अञा ताईं। इन जी ज़रूरत आहे। ॿियो मां कोशिशि कई त बुलडोज़र ज़मीना सब्सिडी में लेवल थियनि, वाटर लॉगिंग कंट्रोल थिए, ऐं गाह जॾहिं ठहे, काछो सॼो असां उन ते डिपेंड थो करे। ॿिन्ही CM खे उन खे चयो, अब्दुल्ला शाह ॿिन्ही शुरू न कराई, हाणे शायदि शुरू थियण वारी आहे। हाणे शायदि शुरू थियण वारी आहे ऐं ॾिसूं था त मे बि बहितरी कुझु अचे। पाकिस्तान रेलवे जा बि मिनिस्ट्री तव्हां वटि रही आहे ऐं तव्हांजे टाइम पीरियड में ॾिसूं था त काफ़ी बहितरी बि आई। सो ज़रूरु अहिड़ा कम हूंदा जेके मां चवां त अणपूरा रहिजी विया हूंदा ऐं तव्हां चाहींदा हूंदो त मूंखे अञा कुझु वधीक टाइम मिले त मां उहे पूरा कयां। छा त सम्झो अगरि वरी सां तव्हांखे मिनिस्ट्री मिले त कहिड़ा कम आहिनि जेके तव्हां प्रेफर कोन कंदुसि वञणु? रेलवे जो पहिरियों कमु आहे, रेलवे सही लाइन न थी, असांजी स्पीड जो प्रॉब्लम आहे। असांजी रेलवे लाइन जेका आहे 65 खां वधीक कैपेसिटी कोन्हे हिन में हलण जी। हिकिड़ो टुकड़ो आहे जॾहिं 120 हले, हिकिड़ो आहे जो त 120 किलोमीटर हले, उहा खाने वालो मुल्तान। पत्थर जी ज़रूरत आहे, उन में बेईमानी करे उहो पत्थर सही न विधो आहे ॿिए रेलवे लाइन में। तरी सॼी असांखे रेलवे लाइन में सॼे लाइन खे ज़रूरत आहे मेंटेनेंस जी। हाणे शायदि चाइनीज़ उहो थी वञे, 120 स्पीड ॾियनि था, मां चवां 160 ॾियनि हा, उहा ॿी शइ ते वञी सघे हा। ऐं रेलवे जो सुठो सफ़र को बि कंफर्टेबल कोन्हे, न जहाज़ न कार। हे जेको रोडनि ते ख़र्चु थियो वियो, इहो रेलवे ते ख़र्चु थिए त रेलवे असांखे वधीक सर्विस ॾे। वाह वाह। अच्छा, जीअं तव्हां पहिरीं ॻाल्हि कई हींअर ई त तव्हां रेलवे जी मिनिस्ट्री जेका आहे फ़िलहालु प्रिफर न कंदो। छा त एक्सपेक्ट कयो त सीट जेका आहे उहा मिलंदी त कहिड़ी मिनिस्ट्री जेका आहे उहा चाहींदो इलेक्शन में बीहण लाइ तयारु न आहे त मिनिस्ट्री जो सुवाल ई कोन्हे। इन फ्यूचर माना बिल्कुलु बि को इरादो कोन्हे को पंहिंजे फर्ज़ंदनि जे लाइ? बसि हाणे जेको आहे उहे टाइम हलाइनि, पंहिंजो शाइन कर, पर सपोर्ट करण जे लाइ या मां चवां त गाइडेंस जे लाइ, गाइड करण लाइ तव्हां ज़रूरु हूंदो। जेका शइ पुछंदा ॿुधाईंदोमांनि। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे पाण नौजवान जेके उहे वधीक शयूं सम्झनि था, हक़ीक़त आहे, वधीक ॼाणनि था, बिल्कुलु वधीक असां उहे शयूं सम्झंदा, पंहिंजूं पाण सम्झंदा का असां पुछूं त ॿुधाईंदासीं। हक़ीक़त आहे ऐं दौर सां गॾु जेका आहे उहा ज़्यादा अवेयरनेस बि हूंदी आहे, ईंदी आहे। अच्छा सर, तव्हां गवर्नर बि रहिया आहियो ऐं हुन सां गॾु गॾु मां इहो चवां त सिंध असेंबली जा स्पीकर बि रहिया आहियो। कीअं रहियो एक्सपीरियंस? स्पीकर हिकु ऑनरेबल जॉब आहे, स्पीकर जी इज़त आहे। स्पीकर सही हलाए ॻाल्हि खे त को बि कानून गलत पास थी नथो सघे। मां पूरी कोशिशि कई लेजिस्लेशन सुठी थिए, अटेंडेंस ठही थिए, मेंबर कानून जी पाबंदी कनि, पूरी कोशिशि घणी हद ते असां कामयाबु हुयासीं। असांजो इजलास एॾो देरि सां न थींदो, पूरे टाइम ते थींदो। अच्छा, 5-10 मिंट हेॾे टाइम ते। टाइम जो माना पंचुअल तव्हां रहिया आहियो हमेशह? 10:50 त 10 बजे इजलास थींदो। अच्छा, हा हा, वाह जी वाह, वाह जी वाह। ऐं तव्हां ईअं चवां त गवर्नर बि रहिया आहियो ऐं उन जे एक्सपीरियंस जी ॻाल्हि कयूं। एक्टिंग गवर्नर मुंहिंजी एज न हुई, एक्टिंग गवर्नर हुजे एजेड माण्हू जेको वेठो हुजे टेबल ते सही करे वेठो, ॿियो कमु कोन्हे। इन लाइ मां चवां त उन एक्टिविटी खे या उन टाइम पीरियड खे त एतिरो इंजॉय न कयो। मां न कयो एतिरो इंजॉय न कयो। एज ई आहे गवर्नर जी, यंग एज में माण्हू कमु करे, भॼे, हले, घुमे। हा, वेहण वारो कमु आहे ओल्ड एज जो।
हक़ीक़त आहे। अच्छा, तव्हां काफ़ी नंढी एज में सर मां अगरि ग़लति न आहियां त तव्हां 30s में हुयो जेको तव्हां हिन पंहिंजी पॉलिटिक्स बि जॉइन कई ऐं हुन सां गॾु गॾु तव्हां मूंखे यादि कोन्हे कहिड़ो साल हुयो। अच्छा, जेतिरो मां सर की रिसर्च करे आई आहियां त आई गैस मां अगरि सही आहियां या मां ग़लति आहियां, तव्हां इलाही मां चवां त यंग एज में ईअं चऊं त मुंहिंजी यंग एज मां पहिरीं इलेक्शन कन्वेंसिंग लाइ वियो आहियां। सेंस एतिरी कोन्हे पर चऊं 56 में आई वॉज हिकिड़ो वोटर हुयो शिकारपुर में। इलेक्शन जी सरदार अली गौर ख़ान जी ऐं रही वई सूमरे जी, उन वोटर ते मुंहिंजो इन्फ्लुएंस हुयो। सो मां उन जे वयसि वर्क ते त उनखे चवां त वोट सरदार खे ॾे। सो भाई सेंस कोन्हे, मां सिधो रही वई बगुन में चढ़ी वियुसि अंदरि। पुछूं कीअं आयो आहे, मां तव्हांखे फलाणे सां मिलणो आहे। चई वेव त मिलायो, तव्हां कलाक खनि विहारियो, पोइ माण्हू न आयो। बाबा जो दोस्त हुयो। पोइ मां कलाक वेही चिड़ी निकिरी आयुसि। मां सिधो वियुसि उन घर, उनजे वाइफ सां मां रुनूस पई, झेड़ो बि कयुमि, लुड़ बि कयुमि, घर अची लुड़ कयुमि, मां सां मिलियो छो न। उहा मूंखे इलेक्शन जी आदत, इलेक्शन छा थींदी आहे। पोइ वरी 65 वारी इलेक्शन सरदार साहिब जी बाक़ाइदे वियासीं वरी पिया। 70 त वरी मां 70 मां बीठो हुउसि, पेपर भरियो, पोइ मां हाराई, मां सकर शहर में बीठो हुउसि। पोइ 77 में बीठुसि, पर लाइफ में एक्टिव लाइफ में 17 वठी रहियुसि। 17 खां वठी रहियो 70 ऐं मां चवां त छा ई चए। अच्छा, अगरि पॉलिटिकल करियर जे हवाले सां अगरि ॻाल्हि पिया कयूं त हिन पासे थोरो सो घरेलू जे ॻाल्हियूं बि ज़रूरु असां शामिलु रखंदासीं ऐं क़ाइमु दाइमु रखंदासीं। अच्छा, अगरि ईअं मां चवां त अॼु जीअं पूरो ॾींहुं असांखे अव्हां सां गॾु गुज़ारिणो आहे, जीअं मां एंटर ई थियमि, जीअं मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं ई मंज़र हुआ, काफ़ी क्राउड हुई, तव्हां ओॾी महिल बि काफ़ी बिज़ी रहियो, जीअं तव्हां ॿुधाए रहिया आहियो त इहो रोज़ ई ईअं हूंदो आहे। त कहिड़ा मैटर्स हूंदा आहिनि या ईअं मां चवां त छा डिस्कशन हूंदी आहे? रस्ते सां विच में वाटर कोर्स ठाहियो अथऊं। उहे आया बाबा छो ठाहियो अथव? असां ठीकु था कयूं। वाटर कोर्स जो को मसइलो थियो, का सरी चोरी थी, को घर जो मसइलो थियो, के माइन जा उमिरि जा झेड़ा थिया, उहो बि माइन उमिरि जो झेड़ो वारे वेठा ॿुधायूं था वेठा। माना तव्हां सां डिस्कस कंदा आहिनि। हिकिड़ी अहिड़ी अजीब ॻाल्हि, हिकिड़ो माण्हू खणियो, मां चई नथो सघां तव्हांजे मुंहं ते। इहे जेके आहिनि उहे साईं जिन सां मज़े मज़े जूं कचहरियूं चटपटियूं ॻाल्हियूं। वॾेरो आयो बख़्शर लगाड़े वियो जी, असांजो दोस्त आयो, वेठो त सूमर ॾींहुं हलंदासीं फलाणे पासे, हे ॻाल्हियूं हाज़ुर हलंदासीं। अच्छा जी, अगरि सवालनि जे तरफ़ वञूं था त थोरो सियासी अञा वधीक सवाल कंदासीं। सियासी अगरि सवाल मां कयां त इहो ज़रूरु मां पुछंदमि त जॾहिं बि सर इलेक्शन्स थींदा आहिनि त ॾिठो वियो आहे त हर कोई जेको आहे उहो पंहिंजी आवाम जे तरफ़ रुख़ कंदो आहे ऐं उन्हनि सां प्रॉमिसिस कंदो आहे, असां हीअ बि करे छॾंदासीं, हू बि करे छॾंदासीं। बट जॾहिं इलेक्शन थी वेंदा आहिनि ऐं उहो सीट खटी वेंदा आहिनि, उन खां पोइ को रिस्पॉन्स न ईंदो आहे। इन बारे में छा चवंदो अव्हां? रिस्पॉन्स न ॾींदा आहिनि त इलेक्शन हाराईंदा न, अॻिते वरी फ्यूचर कोन हूंदो अथनि। हा, मां जीअं सियासत शुरू कई त पहिरियों त मां ॾिठो त पंहिंजे ज़िले में छा ज़रूरत आहे या मुंहिंजे तक में छा ज़रूरत आहे। पहिरीं ज़रूरत हुई रस्तनि जी। मां कोशिशि कई त हर हिकु ॻोठ खे रस्तो कचो ॾियां, वरी उहो पका करायां। ॿियो नंबर हुई बिजली। टियों नंबर हुयो हुन सां गॾोगॾु स्कूल घटि इम्पोर्टेंट कोन्हे, स्कूल इस्पताल आहे। इन चइनि शयुनि ते मां वधीक तवजो ॾिनी। जेको मुंहिंजो MP वारो तबक़ो मां सम्झां थो, को बि अहिड़ो ॻोठ कोन्हे जंहिंखे कचो या पको रस्तो कोन्हे, सभु खे आहे। बिजली बि को ॻोठ कोन्हे, माण्हू बिल ॾिना त कटिजी वञो आहे, ॿी ॻाल्हि आहे। बिल जे करे स्कूल हर हिकु ॻोठ में आहे, मास्तर कोन्हनि, उन करे गवर्नमेंट बंदि कयो आहे, ॿी ॻाल्हि आहे, पर स्कूल आहे। इस्पताल बि यूनियन काउंसिल में आहे। अच्छा, हूअं जॾहिं बि कोई मां चवां त सवाल ईंदो आहे या कोई बि कंहिं बि कम सां कोई बि माण्हू ईंदो आहे त तव्हां उनखे छा सिर्फ़ु हिकिड़ी फाइनल फिक्स एंड फाइनल डेट ॾेई छॾंदा आहियो, तारीख़ ॾेई छॾंदा आहियो त या न तारीख़ पे तारीख़ वारो डायलॉग जेको आहे उहो थींदो आहे? कोई बि तव्हां ॾे ईंदो आहे कंहिं बि मसइले जे लाइ या कंहिं बि हल कबो आहे, तंहिं महिल जंहिंखे फ़ोन करे खणी तंहिं महिल फ़ोन कबी, पोइ पाण में ॻाल्हाइणो, ॿिए माण्हू खे सॾिबो, उन खे मुंहिंजो वीक में हिकिड़ो ॾींहुं हूंदो आहे। बिल्कुलु फ़ैसिले जी जेके हुन तारीख़ूं हिकिड़ो ॾींहुं हूंदो आहे, या जुमो या छंछरु, उहो फिक्स ई हूंदो आहे।
नाश्तो कयो इंतज़ाम जेको आहे उहो मूंखे लॻे थो त चङो ख़ासो आहे। मां त जेको आहे उहो ॾाढो मां रेडी आहियां ऐं बुख बि जेका आहे ॾाढी लॻी रही आहे। अचो तव्हांखे नाश्तो करायूं। हाणे नाश्तो कयूं था। कराची हुजां इस्लामाबाद हुजां डिनर मुंहिंजी ई आहे। प्रॉब्लम थिए कमकार में पहुचे थी पवनि राह कमा कम डिले थिए त पोइ मां वञूं थिए। ॿियो माण्हुनि खे कूड़ न ॻाल्हायो, ॾटो माण्हुनि खे कमकार में न ॾियो। जेका शइ करे सघो त उहा कयो, न करे सघो त उहो इनकार नथा करे सघूं। पर इहा मां हिते कोशिशि कई त रोड हिते सहूलियत आहे पर पटिजी विया आहिनि, रिपेयर कोन थी थिए। जी सर, नाश्ते की टेबल किथे आहे? एतिरो ई बंगलो पुराणो आहे ॾाढो, पर मां हिनखे रिपेयर कराईंदो रहंदो आहियां। हा, थोरो मथे करायो, अॻे हेठि हुयो, हे पासो थोरो ओरे सुरत हुयो, पोइ मां ठाराए पोइ हिते करायो। जो मतलब स्पेस पोइ हिते आहे त हे पधर वेकरो थिए जी। काफ़ी न रिनोवेशन जेका आहे उहा रहे थी। जी सर, थैंक यू। मां नाश्तो ॾाढो नंढो कंदो आहियां, या पॉरिज आहे हिकिड़ो वॾो। डाइट कॉन्शियस भी आहे माना सर? डाइट मां कॉन्शियस ॾाढो आहे। मां मंझंदि जो मानी नथो खां पूरी डाइट थो कयां। अच्छा जी हाँ, त हींअर असां नाश्ते जी टेबल ते वेठा आहियूं ऐं हींअर मां ॾिसी रही आहियां काफ़ी लाइट ऐं काफ़ी जेको आहे उहो हल्को नाश्तो साईं जिन करे रहिया आहिनि। सर छो एॾो छा मां नाश्तो ॾाढो लाइट कंदा आहियां। मुंहिंजी डाइट एॾी स्ट्रेट आहे। सुबुह जो टोस्ट वेरी अंडो बि ॾेई ॾींदा, चांहि मानी या पॉरिज छड़ो। अच्छा, मंझंदि जो मानी, मंझंदि जी जेका आहे मानी उहा चङी तरह थींदी आहे। राति जो जूअर जी मानी हिन खां नंढी ऐं खीर जो गिलास, दैट इज माय डिनर। इहो सर हाणे या एतिरो कॉन्शियस थिया आहियो? मुंहिंजी आहे कराची हुजां इस्लामाबाद हुजां डिनर मुंहिंजी ई आहे। इहा ई हूंदी आहे। वाह जी वाह। मंझंदि जो सॼो कुझु खावां, सभु कुझु जेके अचे खाईंदो आहियां। बाक़ी राति जो ऐं सुबुह जो ॾाढो लाइट। मतलब कि सुबुह जो जेको आहे उहो लाइट, वरी मंझंदि जे टाइम मंझंदि जो पूरो, राति वरी लाइट। वरी लाइट जेको आहे उहो बि चवंदा आहिनि न त राति जो जेको खाधो उहो ई लाइट हुजणो। तहज्जुद महिल उथंदो आहियां माशाल्लाह। उन्हीअ महिल 7 बादामियूं, 3 अंजीर, अधु कोप चांहि जो। मूंखे लॻे थो त सर जो हुस्न जो जेको राज़ आहे न उनजी डाइट आहे। ईअं आहे सर? अच्छा जी। अच्छा सर, मुंहिंजो वज़न घणो वधी वियो हाणे। हाँ न सर, तव्हां फिट आहियो सीरियसली। अच्छा सर, अगरि खाइण पीअण जी ॻाल्हि था कयूं त सियारो आहे, सियारे में डेली त अंडो न, हाँ पर कॾहिं कॾहिं अंडो, कॾहिं कॾहिं अंडो जेको हफ़्ते में 2 दफ़ा, हिकु दफ़ो 2 दफ़ा अंडो देसी कुकड़ जो। अच्छा, वो भी देसी कुकड़ जो अंडो जेको आहे उहो लाज़मी हुजणु खपे। त सियारे जी अगरि ॻाल्हि आई आहे त सियारे में काफ़ी सियारे सां गॾु सौगातूं बि ईंदियूं आहिनि। में साग हुजे त पली हुजे त तव्हां मच्छी, मच्छी मंझंदि जो, ऐं बुसरी बि पसंदि कंदा आहियो? कॾहिं कॾहिं जो हेवी आहे, उहा बि हेवी आहे। ॿार खाईंदा आहिनि हिते। हा, पर ॿार मोकिला थींदियूं, सभु ईंदा ॻोठ। हा, पोइ सभु बुसरी सुबुह जो। ऐं अगरि गर्मियुनि जी ॻाल्हि कयूं त गर्मीअ में चवंदा आहिनि त हिते काफ़ी मानी, जूअर जी मानी हूंदी आहे ऐं चांवरनि जी मानी, या मां ईअं चवां त लस्सी बि हूंदी आहे। लस्सी, चांवरनि जी मानी सुबुह जो आम माण्हू इहो खाईंदो आहे। मंझंदि जो पूर मानी, कणक जी, राति जो चांवर, अंबनि जे मुद में अंब न हुजनि कुझु खाईंदा आहिनि। पर मां
अंब हूंदो आहे त खाईंदो आहियां, खाईंदो। चांवर बि थोरा मानी थोरी कंदुसि पर खाईंदो जूअर जी मानी। वाह जी वाह, वाह जी वाह। उहो मतिलबु कि देसी जेको आहे न, देसीपनो असां मां कोन ईंदो सिंधियुनि मां, त चांवरनि सां गॾु जेको आहे अंबनि जो आहे अंब ज़रूरी आहे। छा ई मज़ो हूंदो आहे। वाह जी वाह, वाह जी वाह। अच्छा, अगरि भाई इहा ॻाल्हि कयां त खाइण जो त हर कोई सर शौक़ीन हूंदो आहे ऐं हूंदो आहे हर कोई माण्हू, पचाइण जा शौक़ीन आहियो या कॾहिं ईअं कुझु पचाई छॾियो हुजे? ॿ कप चांहि जा बसि ॾींहं में। बसि जेको सुबुह जो सवेर पीतो उथण सां न, उथण महिल 3 पारी नमाज़ खां पोइ हिकिड़ो कप। इहो त चांहि थी वई। मां चवां त कॾहिं पाण कुझु कुक कयो आहे? न पाण कुक लंडन में अलाए छा करे छॾियो, त मूंखे वणियो न मां कंहिंखे वणियो। मां हुन मूंखे भिंडियूं न कया, मां भिंडियूं कया त हुन चयो भिंडियूं कया, भिंडियूं मूंखे चई मां त तरे न सघां त मां थो तरियां। मां कयो अलाए छा थी वई, हुन खाधी न मूं खाधी, उछले छॾियोसीं। बस तौबा करे छॾी। नाश्तो करे मां ॼण थियो न, मां ज़मीन ते वेंदुसि, अच्छा, अधु मुनो कलाक घुमी ॾिसी पोइ मोटी ईंदुसि। पोइ ठीकु आहे, वरी हिते पोइ माण्हुनि सां 2 बजे ताईं जेतिरा बि माण्हू हूंदा मंझंदि जी मानी खाईंदा हिते। 2 शिफ्टियूं थियनि 3 थियनि खाई पोइ मां हिन दरवाज़े खां घर आड़े निकिरी वेंदो आहियां। 2 ॿार हर को वञे सुम्हे त घर त वरी शाम जो 3 पारीअ खां पोइ। वाह जी वाह। त माना हींअर जेको आहे उहो ॾिसूं था साईं जिन जी जेको आहे उहो ज़मीनुनि ते वञण जो टाइम थी वियो आहे, उते ॾिसूं था त साईं जूं ज़मीनूं ॾिसूं था ऐं साईं जेको आहे उहो हलूं था। हलो था त 2-3 फुट पाणी बीठो हुयो, सॼा फसुला परोगे साल ॿुॾी विया। मां जेके माण्हू ते कर्ज़ हुया सभु माफ़ कया, मां काथो अॻिते ॾींदा। उन सां ॿिज मुफ़्त में ॾिना, मां सभु मुफ़्त में कराए, रबी कराईसीं, ख़रीब असां वटि न थी। हाणे माण्हू असांजा खाधो पीतो अथनि। वॾो प्रॉब्लम हाणे हिन माण्हुनि जो आहे घरनि जो। घर सॼी ज़िंदगी में हिकु दफ़ो ठाहींदा आहिनि 2 कमरा, उहे रही विया। हाणे वसियत कोन्हनि जेके मिड एज में उहे ठाहे सघनि। बिल्कुलु हाणे गवर्नमेंट सरसो ॾे थी, ॾाढो स्लो आहे। हे असांजो फसल सारियूं हाणे हिन में लाहे पोइ हिन में या सिरिया कंदासीं हिन पासे ॾे, या मटर हिन पासे ॾे। हा, मटर जेके हुननि जूं फलियूं थींदियूं। अच्छा, हा हा हा। हिन पासे ॾे कणक थींदी। ऐं हिन जीअं तव्हां पहिरीं ॿुधाए रहिया हुयो त तव्हां पंहिंजी जेका प्लैनिंग आहे न उहा करे छॾी आहे ॿिन्ही पुटनि खे। इवन बॉर्डर आहे ॿिन्ही पुटनि जो। हा, मूंखे 500 एकड़ ज़मीन पंहिंजे लाइ रखी त अधु हेॾो आहे अधु हेॾो आहे। मूंखे पोइ हे हो नंढो खणंदो, हे वॾो खणंदो, पर विढ़नि ई न, जहिड़ो ई न थिए। भेनरुनि जी बि जुदा ज़मीन हर कंहिंखे पंहिंजी जाइ ते ॾींदी, वञी पंहिंजी उते खणनि। पोइ हाणे आबाद पाण कनि थियूं, सभु कुझु पाण, कमदार पाण, माण्हू पाण, वञनि पाण, असां वञूं ई न। पोइ प्रॉब्लम थिए कमकार में, पोइ हिते थी पइजनि राख बाख, कमु डिले थिए त पोइ मां वञा वञूं ते राह करे खड़ो कजनि, स्पीड वधायो कम जी। अच्छा, कहिड़ो सर फसल वैसे फ़ाइदो ज़्यादा ॾींदो आहे? कहिड़ो जेको आहे फसल ज़्यादा फ़ाइदो ॾींदो आहे? चांवर। चांवर थो न, कोन थो थिए। कम सुठी इनकम ॾींदो आहे, पर कम नथो असां घणो वक़्तु। अच्छा, वाटर लॉगिंग आहे घणी। बिल्कुलु, फसल आहे। हाणे तव्हांजो सालाना केतिरो बि फसल अचे थो त उन मां ओतिरो परसेंटेज रखियल हूंदो आहे त हे मिट माइट ॾे वेंदो, हे हिन ॾे वेंदो, अहिड़ो तव्हांजी तरफ़ थींदो आहे? पहिरें साल में ॾींदा आहियूं ख़ैरियात, हिन ते बिलदार आहे गरीब आहे उन्हीअ खे उन्हीअ जी पहिरें साल में देरे में हाणे खॼे थो न सफ़ाई ॾींदा वेंदासीं। हाणे कटाए रखियो अथऊं, हे खणंदा वरी हिकु जाइ ते रखंदा, पोइ वरी हे उते रखी वरी हिन ज़मीन में हरू ॾींदा, रबी पोखींदा कणक जा सरिया जा जेके पोइ वरी हिनखे साफ़ कंदा कणक सारनि खे। असां रखंदा आहियूं जे बाज़ार किरी पए, घटि वधि थिए, वठण वारो न अचे। हाणे जीअं असां वटि रेट ॾाढो घटि आहे त माण्हू कोशिशि कनि था त देरि सां करो अप्लाई। उहो तरीक़ो इहो आहे त हे कचो न करे देरि कंदा खाइण मंझि। हाणे त हे कटिजी वियो अथव, हाणे त हिन में या सिरिया या मटर विझी विया हूंदा।
वाह जी वाह, ईअं जेको आहे उहो असां कचहरियूं जेका आहे उहा कयूं पिया ऐं सर जेको ज़मीनुनि जे बारे में जेके इहो पूरी पार्टीशन्स थियल आहिनि उन्हनि जे बारे में असां ॼाणियूं पिया ऐं असां हींअर रुख़ उन पासे आहे ज़मीनुनि जे पासे। इवन असां ज़मीनुनि ते हींअर मौजूदु आहियूं। हींअर कुझु देरि में असां ज़मीनुनि ते लहंदासीं, ओॾी महिल ॾिसंदासीं त उते छा चइबो आहे, छा माना छा सिलसिलो आहे। हाणे ॾिसो न सारियूं हो सारियूं कटिजी वियो, अॻु में पोखियूं हुयूं। हिकु देरि पाणी असांखे ॾाढो प्रॉब्लम आहे। असांजो हिते लेट पाणी घटि थो अचे, पोइ देरि सां जो पाणी अचे थो त उन करे फसल बि देरि सां थो थिए। लॉस बि थींदो हूंदो जी, लॉस बि थींदो हूंदो, देरि सां थिए थो लॉस। हाणे हे हिते असां वण ॿण रखायूं था त जीअं मौसम जी तब्दीली सही रहे। हाणे हो सारियूं अॻु में पोखी अथऊं, 15 ॾींहं पोइ पोखी आहे, उहा कटिजे थी, इन में अञा देरि आहे 2-3 ॾींहं। हाणे हे सुपर अथव राइस, हे सारियूं तो ॿुधाइनि थियूं हिन पासे नो एॾी छा। अच्छा, वैसे हिते तव्हांजे एरिया जो फेमस छा आहे? सुपर बि एॾी छबी भई चांवर। अच्छा, चांवर ई सिर्फ़ वो हूंदो आहे न त कंहिं एरिया जो कुझु फेमस हूंदो आहे, कंहिं एरिया जो कुझु फेमस हूंदो आहे, त हिन एरिया जो चांवर सुपर घणो सुठो थो थिए। अच्छा, असां वटि अॻिते थींदो सुखदासी, उहो बंदि थी वियो आहे। उन में ख़ुशबू हूंदी हुई, हाणे उहा ख़ुशबू वारो चांवर आहे ई कोन असां वटि, कोन्हे। हाणे असां बि सुपर था खाऊं। सुपर था खायो तव्हां। अच्छा जी सर, अव्हां जेको आहे उहो तालुक शिकारपुर खां आहे। शिकारपुर 15 किलोमीटर आहे। हा बिल्कुलु। ऐं शिकारपुर जे चवंदा आहिनि त आइस्क्रीम बि वॾी फेमस आहे हिकिड़ी शिकारपुर जी। कुल्फी वॾी फेमस आहे। शिकारपुर जो अचार वॾो फेमस आहे। ऐं कुल्फी मां प्लान पई कयां त सर जेको आहे असांखे ज़रूरु खाराईंदा। अचार तो हाणे ॾियूं था। कुल्फी जेका आहे उहा ज़रूरु खाईंदासीं। अचार बि जेको आहे उहो ज़रूरु असां सुखड़ी तौरु जेको आहे उहो खणी वेंदासीं कराची वापसि। वाह जी आयो अचार जो ठाहिण जो इंतज़ार, उहो आयो मां सां कल्ह मिलण। अच्छा, उहो वीचारो खणी आयो थोरो। हिते चवंदा आहिनि 2 मिनट वेहंदासीं। पर वो के साल से हिते पानी बीठो हुयो, पोइ फसल का शइ न बची। हिननि ग़रीबनि खे इम्तिहाद में फूड सिर्फ़ु तमामु थोरो मिलियो। घर बि अञा कंहिंजो ठही न मिलियो आहे। सभु हिन ॻोठ में अध घर किरिया पिया आहिनि। अच्छा, ऐं हे 100 साल खां घणो पुराणो ॻोठ आहे। 2-3 साल कान्हे हिन ॻोठ, 200 साल त न थिया हूंदा। फसल असां वटि सारियूं थींदियूं आहिनि ऐं कणिक जा मटर। परो के साल असां वटि कुझु कोन थियो, सारियूं न थियूं। कणिक थी, हाणे सारियूं न थियूं। सुबुह जो नाश्तो हल्को थींदो आहे, पोइ मंझंदि जी मानी जेका आहे उहा फुल
टमी फुल जी चवंदा आहिनि न उहा कंदा फुल आहियो। करे खाईंदा आहियूं। क्या ही बात है। अच्छा वैसे अगर फेवरेट डिश जी ॻाल्हि कयां त फेवरेट डिश कहिड़ी? चांवर। चांवर माना कि हींअर सैलेड खां स्टार्ट कयो आहे उन खां पोइ चांवर जे तरफ़ रुख वेंदो साईं। पर मां हाणे खाईंदुसि कोन बिकॉज़ आई एम ऑन डाइट। तव्हां डाइट एतिरी स्ट्रिक्ट डाइट माना कि मां तव्हांजे साम्हूं चांवर बि खायां त तव्हांजे त मुंहं में पाणी ईंदो हूंदो। न मां अगर तव्हांजो फेवरेट राइस आहिनि त क्या ही बात है। हूअं अगरि फरमाइश जी ॻाल्हि कयूं त तव्हां पंहिंजी मिसिस खां या मां चवां त मैम खां राइस जी ही फरमाइश कंदा आहियो। बिरयानी, पुलाव, राइस, बिरयानी जेको बि हुजे। बस राइस में हुजे। अच्छा हूअं राइस जो कहिड़ो ॾींहुं हूंदो आहे? वैसे डाइट अगरि माण्हू डाइट ते हूंदो आहे त हिकिड़ो चवंदा आहिनि न हिकिड़ो चीट डे लाज़मी हूंदो आहे। फ्राइडे इज डाइट राइस डे। फ्राइडेज राइस डे। राइस डे। जंहिं बि घर में वेंदो में धीउ वञी सभु राइस। वैसे अगरि इहा ॻाल्हि कजे तव्हां चयो त तव्हांजी फैमिली जेका आहे उहा कराची में हूंदी आहे घणो कराची। त जॾहिं तव्हांजी गॾिजाणी थींदी आहे उहा बि कॾहिं ईअं मंथली जेको हूंदी आहे या जॾहिं मोकिली? मोकिल 2 ॾींहं 3 ते सभु ॻोठ। हा मां हाणे 10 ॾींहं ते रहंदुसि वरी हफ़्तो कराची आहे। हफ़्तो कराची। सभु हुते गॾु हूंदासीं। पोइ किथे जो टाइम वधीक सुठो गुज़रंदो आहे ॻोठ वारो या कराची वारो? आई लाइक टूरिस्ट। पंहिंजो हिते मां हिते वधीक ख़ुशि हूंदो आहियां। हिते वधीक ख़ुशि हूंदा आहियो। अच्छा जी। हाणे नंढड़ो ग्रैंड सन ॾिठो उनखे 3 ॾींहं मोकिल थी आहे हलियो आयो आहे हेॾे। तव्हां सां वधीक अटैचमेंट हूंदी? मां सां ॻोठ में ज़मीन में सुबुह सां ज़मीननि ते वियो आहे शाम जो ज़मीननि ते। पोइ छा सोचियो आहे त जीअं तव्हां ॿुधायो तव्हांजा पुट आहिनि उन्हनि खे बि पॉलिटिक्स जी साइड तव्हां वठी वेंदो या न उनजी पंहिंजी चॉइस आहे? कोशिशि कंदुसि त वञनि पॉलिटिक्स पोइ 3 में हिकिड़ो त वञे। हार टू कंपेल कंदियूं त असां हुजूं। मां ईअं चवां त तव्हांजी वाइफ या मिसिस ज़रूरु शिकायतूं कंदा या ॿार शिकायतूं कंदा हूंदा असांखे टाइम घटि था ॾियो। इस्लामाबाद हूंदी हुई वीकेंड ते मां हिते ईंदो हुयुसि। फ्लाइट्स हुयूं ऐं जुमे जे शाम जो या छंछरु ॾींहुं या सुबुह जो छंछरु आचर हिते सूमर वरी इस्लामाबाद ऐं कराची ॿार घर गॾु हुया घर में। अच्छा त घर जी सेटिंग जी सर अगरि मां ॻाल्हि कयां त सभु शयूं जेके आहिनि उहे अव्हां जी पसंदि जूं हूंदियूं आहिनि या ॿारनि जी पसंदि? हाणे ॿारनि जी पसंदि। ऐं पहिरीं मुंहिंजी पसंदि हूंदी हुई, वाइफ जी हूंदी हुई, ॿार थिया त ॿारनि जी थी। हाणे वरी ग्रैंड चिल्ड्रन जी पसंदि आहे। अच्छा चवंदा आहिनि न हर दौर जेको आहे उहो ईंदो आहे हर कंहिंजो दौर ईंदो आहे। ईअं माण्हू त करे थो। हा घर में फोटू लॻल हुया मुंहिंजे पोटुनि खे हाणे सभु। अच्छा ज़रदो हींअर मौजूदु आहे। मूंखे लॻंदो आहे मुंहिंजे डायरेक्टर जेको आहे हुनजे मुंहं में पाणी अची रहियो आहे बार बार ज़रद जो ज़िक्र करे रहिया आहिनि। अच्छा सर गमी हुजे या ख़ुशी हुजे तव्हांजी डेली रूटीन या मां हूअं ई चवां तव्हांजी रूटीन ईअं ई रहंदी आहे पंहिंजे माण्हुनि सां गॾिजाणी? हाणे पोइ फौतगी एॾी थी पए उते वेही रहंदा असांखे फौतगी में 3 ॾींहं वेहणो पवंदो आहे। के माण्हू अहिड़ा आहिनि के माण्हुनि जिन ॾे वञी मोटींदा आहियूं पर मां आरिफ शहरयार सभिनी खे वञिणो हूंदो आहे। किने वञी छॾो ज़रूरु खाई करे मोटी ईंदा आहियूं। अच्छा डिपेंड थो करे कंहिंजी फौतगी आहे। अच्छा जी हींअर बि असां फौतगी ते ताज़ियत लाइ वञी रहिया आहियूं। मां न हलां आरिफ ख़ान वञा पर मां जो चयो त मां चयो हलंदो मां अक्सर आरिफ ख़ान खे मोकिलींदो आहियां। उनखे मोकिलींदा आहियो? शहरयार उहो वञी एतिरो माण्हू पहुची नथो सघे। नथो पहुची सघे बिल्कुलु छो जो तव्हांजो अलॻि ई मसरूफ़ियात हाणे बि 2 फौतगियूं उन चक शहर में हाणे ॿुधायो मूंखे आरिफ ख़ान खे वठी आरिफ ख़ान सुभाणे कराची थो वञे मोटी अची पोइ वेंदासीं। अच्छा अगरि मां सिंध जी डेवलपमेंट जी ॻाल्हि कयां त तव्हां छा था ॾिसो त अञा केतिरी माना किथे था ॾिसो तव्हां त केतिरो डेवलपमेंट जेका आहे उहा अचण जी अञा ज़रूरत आहे? सची ॻाल्हि इहा आहे जेका डेवलपमेंट नाले में अचे थी इहा सॼी एक्चुअल थिए हा
सॼी सिंध डेवलप थी वञे हा बिल्कुल जे पैसा खुर्द बुर्द न कंदा माण्हू सही सची हक़ीक़त इहा आहे हाणे हे रोड मां टियों दफ़ो ठारायो आहे ईअं त हलूं था थर्ड टाइम में ठहियो आहे हे प्री पार्टीशन खां वठी रस्तो आहे और हुते पटा हूंदा छड़ा पोइ पको रोड ठहियो अच्छा इन में हिकु सवाल जेको आहे उहो इन सां ई लॻापियल आहे त काफ़ी जीअं ॾिसूं था त रोड्स ठहंदा आहिनि कुझु अरसे खां पोइ वरी उहा ई कंडीशन थी वेंदी आहे मां वियुसि अज़रबैजान रोड ठहे पियो मां असां जेको गाइड ॾियो त 3 सालनि में रोड ख़तमु थी वेंदो मां छो जो त ठाहींदा 3 सालनि में आहियूं त ठहे त वरी जीअं असां इन ते ॿीहर ठाहियूं ऐं ॿीहर जी इन ते असां वरी रिश्वत वठूं अच्छा इहो रीज़न इहो पियो मूंखे उहो ॾिसे गाइड सो असां वटि बि ठाहिनि रोड सही नथा हाणे हे रस्तो आहे सिधो असांजे ॻोठ वञ जिते आयो न ज़मीन ते हे सिधो वञे हेतिरो 7 किलोमीटर थींदो पर रस्तो ख़राब थी वियो आहे ख़राब थी वियो आहे बिल्कुलु ईअं मतिलबु कि ॾाढी चवां त ईअं चऊं त मुसीबत आहे त जेके असांजे अंदरूनी बिल्कुलु अंदरूनी सिंध जा ॾिसो था त जेके रस्ता आहिनि सर काफ़ी ईअं मां चवां त काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे इन पासे अचणु जेके कराची जे रहवासी आहिनि या मां चवां त हुन पासे शहर जा रहवासी आहिनि अवॉइड इलाही कंदा आहिनि त रस्ता सही न आहिनि ऐं काफ़ी ॾिसो था त हर ॾींहुं जेको आहे उहो को न को माण्हू एक्सीडेंट जो शिकार बणिजंदो आहे हाणे वॾो ॻोठ आहे तमामु रुस्तम असांजे तालुके जे वॾा ॻोठ 2 टे हिकिड़ो आहे अच्छा जीअं तव्हां मूंखे ॿुधायो पहिरीं जी ॻाल्हि कई तव्हांजी रिहाइश गाह ते त हाणे जेको आहे तव्हांखे मिनिस्ट्री कान खपे तव्हां हाणे स्टेप बैक था करणु चाहियो या चाहियो था त तव्हांजे जेके फर्ज़ंद आहिनि उहा प्रॉपर पॉलिटिक्स संभालनि मां टाइम ते उन्हनि जे उन शयुनि सां न नथो ॾिसी सघां मां ॾिठा मिनिस्टर हाणे बि मां पंहिंजे पोएं दौर में बि ॾिठा शइ न आई बाक़ी नज़र में त ख़िदमत वारी कोन्हे का हिकु माण्हू छा करे सघंदो बिल्कुलु अच्छा बसि ईअं ई अज़्यूम था अगरि कयूं असां त तव्हांखे अगरि PM ठाहियो वञे त छा था तव्हां भायो त वधीक जेको आहे उहो सुधार किथे अचणु खपे ऐं हर शइ ठीकु थी सघे थी मोहम्मद ख़ान जूने जे मोटर नंढियूं गाॾियूं रखियूं और को नंढियूं गाॾियूं पियो ॻाल्हाए तव्हांखे नंढा आहियो भुटे साहब हे कपिड़ा सिंधी ड्रेस भुटे साहब शुरू कई ऐं सतरी जी पोइ हाणे सभु को पाए थो सभई बिल्कुलु एजुकेशन जी अगरि ॻाल्हि वठूं त जेके मां ईअं चवां त जेके पैसे वारा आहिनि या ईअं मां चवां त चङा माण्हू आहिनि उहे कॾहिं बि न चाहींदा त असां पंहिंजे औलाद खे या ॿार खे कि गवर्नमेंट स्कूल में पढ़ायूं इनफैक्ट ॿाहिरि मुल्क में ॾिसूं था त गवर्नमेंट स्कूल में पढ़नि था बिल्कुलु वधीक हुनजी एजुकेशन सुठी आहे स्ट्रॉन्ग आहे असां अक्सर इहो थींदो जेको वज़ीर CM खे न वणे हुनखे एजुकेशन ॾींदा हुया छो न कॉम्पिटेंट माण्हू खे एजुकेशन ॾींदा हुया अच्छा बस पहुची विया आहियूं अच्छा जी शाम जो पहर थी चुको आहे शाम जे पहर में हुअं त सिंध जे हर घर में तोड़े मां चवां त हर घर में हुअं ई जनरली चांहि जी चुस्की जेका आहे उहा हलंदी रहंदी आहे चांहि जी प्याली जेका आहे उहा पी आहे पर कंहिं असां शहर में हुजूं या कंहिं ॻोठ में हुजूं ऐं उते जेका स्पेशल शइ हुजे उतां असां उहा उन खां लुत्फ़अंदोज़ न थियूं त मां सम्झां थी त नाइंसाफ़ी थी वेंदी सर किन था वठी हलो हाणे तव्हांखे शिकारपुर था वठी हलूं शिकारपुर जी कुल्फी ॾेखारींदासूं ॾेखारींदो बसि वणींदव त वणेव त खाइजो न त ॾिसजो त सही माना सर जेको आहे न पहिरीं ॿुधाइजो पहिरीं ॾिसजो ज़रूरु न ॾिसी खाईंदव न तव्हांखे न वणे थधि जे करे सियारो आहे गलो बरो ख़राब थी पए इन करे ॾिसंदव तव्हांखे वणंदी तव्हां खाईंदव ज़रूरु सर असां आइस्क्रीम ऐं कुल्फी जा न शौक़ीन आहियूं खणी केतिरी बि सर्दी हुजे न असांखे तव्हां आइस्क्रीम या कुल्फी ॾींदो त असां न कॾहिं बि न कंदासीं ऐं अच्छा अगरि ईअं मां पंहिंजो इहो सुवालु कयां त जीअं तव्हांजो कुझु डिस्टेंस ते आहे पंहिंजो शिकारपुरी या कुल्फी
त तव्हांजो बि ईअं वञणु थींदो आहे, कॾहिं शौक़ु थींदो आहे? मां हर हफ़्ते में हिकु ॿ दफ़ो घुराईंदो आहे। घुराईंदा आहियो, वञणु नाहे थींदो? नंढो मुंहिंजो शिकारपुर न थींदो आहे। हा हा। अच्छा, हूअं अगरि होटलिंग वग़ैरह जी ॻाल्हि कयूं, हिते ई शिकारपुर में ॾिसां थी त हाईवे ते या रोड्स ते काफ़ी रेस्टोरेंट्स आहिनि जी हा, खुली विया चङा आहिनि। खुलिया। तो कॾहिं इत्तेफ़ाक़ थियो उते वञी मां करे सक्कर वारे इन शिकारपुर जो कुंदन आहिनि त मां वियो आहियां केतिरा दफ़ा शादियुनि में या का शइ हूंदी त घुराईंदो आहियां, पर मां पैसा वठंदा न आहिनि। जो मक़बूल जो आहे, मालिक जो उहो दोस्त आहे, सो उहो पैसा न वठंदो आहे, ईअं मानी मोकिले ॾींदो आहे जेका शइ घुरायां थो। अच्छा जी। कॾहिं के महिमान घणा ओचिते अची वञनि या का कहिड़ी ज़रूरत हुजे त मोकिले ॾींदो आहे। वाह जी वाह, वाह जी वाह। ऐं तव्हांजे एरिया जा माण्हू चवंदा आहिनि न त तव्हांखे असां ॾिसूं पिया, तव्हां एॾा ईअं चवां त ज़बरदस्त तव्हांजी पर्सनैलिटी आहे, ज़बरदस्त तव्हांजी तबियत आहे। हुन सां गॾु गॾु महिमान नवाज़ी जी ॻाल्हि कयां त क्या ई बात है, सिंध जे मारवाड़नि में महिमान नवाज़ी ईअं चवां त कुटे कुटे भरियल आहे। आवाज़ जे महिमान में असां मौजूदु आहियूं ऐं साईं जिन असां सां गॾु आहिनि त उन्हनि सां गुफ़्तगू कचहरी जेका आहे उहा जारी सारी आहे। ऐं पाण पॉलिटिक्स में रहिया आहिनि, तोड़े आहिनि हींअर बि, त इहा मां ज़रूरु सवाल कंदमि त तव्हां जो पंहिंजो फेवरेट पॉलिटिशियन केरु आहे? वैसे अगरि जनरली ॻाल्हि कयूं ज़िले में मुल्क जो पंहिंजे मुल्क जो। भुट्टे साहब हिन दौर में को पॉलिटिशियन सुठो थियो कोन्हे। हा हा। आइडियल मुंहिंजो काइदे आज़म आहे। काइदे आज़म जीअं कानून जे ज़रिए हिंदुनि खां असांखे आज़ादी ॾियाराई अंग्रेज़नि खां, ऐं को जहिड़ो को माण्हू न विड़ियामो आहे, ऐं अहिड़े नमूने असांखे आज़ादी सुठे नमूने ॾियाराई। बिल्कुलु हक़ीक़त आहे। इहा बदकिस्मती आहे जो असां मुल्क संभाले नथा सघूं ऐं न संभाले सघिया आहियूं। भुट्टे साहब हिकिड़ी उहा शइ ॾिनी असांखे जो मुस्लिम जेका ठही उहा सिकुड़जी हिकिड़े सूबे में वञी थी आहे। त भुट्टे साहब हिकिड़ी नई पार्टी ॾिनी त इहा जीअं चइनी सूबनि में रहे, पंजनी में तॾहिं 5 सूबा हुया, त जीअं असांजी पब्लिक ओपिनियन सभु जाइ ते असांखे अट्रैक्ट करे। अच्छा, उहो त ज़रूरु हर कंहिं जा फेवरेट रहिया आहिनि, भुट्टो साहब हुजे या मां मोहतरमा जी बि ॻाल्हि कंदमि। हिन सां गॾु मोहतरमा तमामु घणी न्याज़मंदी हुई, ॾाढी फ्री हुई, ॾाढो हुन सां फ्रैंकली ॻाल्हाईंदा हुआसीं, चिड़ंदी बि तॾहिं बि ॻाल्हाईंदा हुआसीं। ऐं हुन चिड़ण बि टेम्परेरी हूंदो हुयो, उन ॻाल्हि ते चिड़ंदी वरी उहा ॻाल्हि एक्सप्लेन कंदासीं सभु। बिल्कुलु, ऐं चवंदा आहिनि न जेको स्टेटमेंट हुया ॿई धीउ ऐं पीउ। बिल्कुलु बिल्कुलु पॉलिटिशियन सिर्फ़ न हुया, लीडर स्टेटमेंट हुया। तव्हां शिकारपुर आहे? अच्छा, वैसे असांखे कहिड़ी कुल्फी खारायो था? किथे आहे मेन्यू कार्ड? अच्छा जी, सो टेस्ट जेका आहे उहो जेको नालो ॿुधियो हुओ ऐं उहो जेतिरो नालो आहे ओतिरी प्यारी जेका आहे उहा शइ आहे, ज़बरदस्त जेको आहे उहो टेस्ट आहे। पर छा कयूं, सर जेको आहे उहे खाइनि न पिया, पर असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे महिमान नवाज़ी जेका कनि पिया उनखे असां भरपूर तरीक़े सां उनजो लुत्फ़अंदोज़ थींदासीं। अच्छा जी, सर जेके आहिनि उहे हूअं त डाइट कॉन्शियस आहिनि ई आहिनि। सर तव्हां डाइट कॉन्शियस हूअं ई आहे। एक्सरसाइज जेका आहे उहा पंहिंजी लाइफ में रखंदा आहियो? कहिड़ी कहिड़ी एक्सरसाइज़िस वैसे कंदा आहियो? एक्सरसाइज कंदा हूंदा? वॉक कंदो बि एक्सरसाइज। वॉक ऑन यू कहिड़ो टाइम हूंदो आहे? उहो को मुक़ररु टाइम जेको आहे उहो रखियल आहे? वॉक जो आहे, हे टाइम जो वॉक जो आहे। नाज़रीन, हे टाइम वॉक जो आहे, पर हे टाइम असां जेको आहे वो आइसक्रीम खाए रहिया आहियूं। सर खे वॉक न करण ॾींदासीं। स्पोर्ट्स में दिलचस्पी रही सर? ये खास शुरू में 7th 8th क्लास तक उन को बस एक्टिव रहा। 8th तक ओके। क्रिकेट, हॉकी उन को बस केड़ी वधिक जेका आहे उहा हॉकी वधीक वणंदी हुई, पर पोइ टाइम न मिलियो, पोइ छॾे ॾिनीसीं त बसि विसरी वई। क्रिकेट ॾिसण में त वणंदी हूंदी? ॿई खेॾंदा हुआसीं ॿारहें ते स्कूल में। 8th क्लास ताईं, 8th क्लास में छॾे ॾिनीसीं। 8th क्लास खां पोइ न छॾे ॾिनी। ऐं हाणे जेकर मां ॻाल्हि कयां थी त हिन हाणे मैचिस जॾहिं हलंदियूं आहिनि त तव्हां स्क्रीन ते त ज़रूरु ॾिसंदा हूंदा? कॾहिं कॾहिं फ्री हुजां, टाइम हुजे त। टाइम न हुजे त बसि फ्री टाइम ते, राइट? अच्छा, त जॾहिं महिल तव्हां सॼी फैमिली जॾहिं गॾु थींदा आहियो, कहिड़ियूं मसरूफ़ियात हूंदियूं आहिनि या कीअं? मतिलबु कि लोकल ॻाल्हि ते बि ॻाल्हाईंदा आहियूं, टीवी बि न ॾिसंदा, टीवी बंदि कंदा आहियूं।
अच्छा अच्छा कोई स्पॉट मखसूस स्पॉट जे तव्हां वेंदा हुजो पिकनिक करण या पोइ कॾहिं कॾहिं हॉक्स पे ते वेंदा आहियूं, ओके सेंट पिस ते वञूं, ईअं या कॾहिं महीने में अथव की होटल ते मानी खाइणी हुजे, होटल ते वञी मानी खाऊं, कंहिं बि होटल ते। उहो चवंदा आहिनि न त माण्हुनि जो जेको आहे उहो प्यारु हूंदो आहे जॾहिं साईं जिन खे ॾिसंदा आहिनि त उन्हनि जी पंहिंजी दिलि चवंदी आहे त साईं जिन सां ॿ जेके आहिनि उहे मिठड़ा ॿोल ॻाल्हायूं। सिंध केॾी न ख़ूबसूरत आहे, सिंध जूं रीतूं रस्मूं रिवाजूं केॾे न सुहिणा आहिनि। उअं ई हिन वक़्तु असां साईं जिन जी औताक ते वेठा आहियूं। मच कचहरी जेका आहे उहा हले पई ऐं मच कचहरी में जॾहिं वॾड़ा वेहंदा आहिनि त ख़ूबसूरत कचहरियूं थींदियूं आहिनि, गैदरिंग्स थींदियूं आहिनि। त असां ज़रूरु इहा ॼाणणु चाहींदासीं त साईं जिन जी जेका आहे मच कचहरी में कहिड़े स्पेसिफिकली जेको आहे उहो सर कचहरियूं थींदियूं आहिनि ऐं कीअं हूंदो आहे पूरो एतमाम? ॾिसो न, अॻे त जॾहिं बिजली न हूंदी हुई ऐं टेलीफोन जी बीमारी न हुई त हर को माण्हू शाम जो राति जो बसि सिजु लहंदो, थधि थोरी शुरू थींदी, पोइ बाहि ॿारे वेहंदा, पोइ जेके महिमान हूंदा ॻोठ जा वेझा हूंदा वेही पोइ सॼी देरि ताईं वेही किसा हलंदा, हो पंहिंजी ॻाल्हि कंदो, हो पंहिंजी ॻाल्हि कंदो, दुनिया जूं ॻाल्हियूं कंदा, सॼो कुझु उते थींदो हुयो। हाणे असां वटि रवाजु ख़तमु थी वियो आहे, हाणे असां वटि कोन्हे को ईअं रस्मी असां कयूं था, न त उहो जेको वेहणो आहे उतां खां ई अक्सर ख़तमु थींदियूं थी वञनि। उतां खां बि माण्हू नथा वञनि, होटल ते वेही चांहि पी उतां बसर ॻोल्हियो थो वञे। ऐं चांहि जी जॾहिं कोन पी, असां वटि चांहि न हूंदी हुई, मानी थाधल ॿ शयूं हूंदियूं, ऊन्हारे में सियारे में जॾहिं मानी हूंदी, चांहि देरि सां असां ॾिठीसीं चांहि शुरू थी वई, माण्हू चांहि पीअनि था ऐं हर किसा दुनिया जा उते निकिरंदा, माण्हू वेही ॻाल्हाईंदा हुआ, सॼी दुनिया जी ख़बर पवंदी। हाणे ॻोठनि में ॿारहें में टीवी पे अची विया आहिनि, हाणे तव्हां ॾिसो हिते छोकिरा केतिरा न वेठा, न त ए फोन खोली वेठा उहे ॾिसनि, हिन में का तवजो न ॾियनि। बिल्कुलु इंट्रस्ट न आहे, सही ॻाल्हि आहे। कल्चर जेको आहे असांजो सिंध जो पाकिस्तान जो ख़तमु थी वियो आहे। हाणे असां ॿिए कल्चर खे वरितो आहे जेको यूरोपियन कल्चर आहे, उन जे कॾ लॻी पिया आहियूं। असांजी नंढी जनरेशन सॼी ख़राबु थी वई आहे, सॼो ॾींहुं फोन ते वेठा आहिनि, अलाए छा था ॾिसनि ख़बर नथी पए। ऐं इन फोन में केतिरियूं ख़राबियूं थियूं आहिनि, केतिरियूं छोकिरियूं फोननि ते अॻुवा थी पंहिंजे लाइ हली थियूं वञनि, के छोकिरा एॾा एॾा ग़लति थिया आहिनि। हाणे इन्हीअ ते इख़लाक़ी तरह असांखे पाण खे कंट्रोल करणो पवंदो, हुकूमत इन ते कंट्रोल न कंदी। ॿारनि खे फोन जो टाइम हुजे ऐं हिन हे जेके पंहिंजूं रस्मां असां छॾे ॾिनियूं आहिनि, असां वटि ख़तमु थींदियूं थी वञनि, बराए नाम बचूं। असां जाइ ठाराईंदासीं, उन में वेहण जी जाइ ज़रूरु बाहिजी कंदासीं। हाणे जेके बि जायूं ॾिसो किथे आहे कोन हिन जो, कोन्हे को, बिल्कुलु उहो ई चवां थी महदूद थी थींदी वञे। तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त इंटरनेट हुजे या फ़ोन हुजे, हर शइ जा न सर ॿ पहलू हूंदा आहिनि, उहो तव्हां ते पोइ डिपेंड थो करे त तव्हां उनखे कहिड़े वे में था खणी वञो, पॉज़िटिव हुजे या नेगेटिव हुजे। अच्छा, जीअं मच कचहरी ते वेठा आहियूं त सर हिते बि छा सियासी मरहलनि ते ई ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, जॾहिं अक्सर त तव्हां जीअं ॿुधायो पिया त कॾहिं वॾे सियारनि में या मच कचहरी लॻंदी आहे, हर वक़्तु हर रोज़ हूंदी आहे। ऐं रोज़ जेके माण्हू आहिनि दुनिया जूं, इलाइक़े जूं, तर जूं, उहे ॻाल्हियूं हिक ॿिए सां एक्सचेंज कंदा, जेका ख़तमु थी वई आहे हाणे। ऐं हींअर आहे न मां बि काफ़ी इंजॉय करे रही आहियां। हूअं अगरि मां चवां पंहिंजी ॻाल्हि कयां पर्सनली, अगरि मां ॻाल्हि कयां त मूंखे त सर पर्सनली मच कचहरी जेका आहे न उहा ॾाढी वणंदी आहे। पर छा कयूं, शहरनि जा पासे जा थी विया आहियूं, शहरनि जे पासे इहे असांजो कल्चर जेको आहे उहो अलाए छो अलाए किथे गुम थी वियो आहे, या मां चवां त अलाए किथे ख़तमु थी वियो आहे। असांखे किथे किथे ॻोठनि जे पासे ई इहो ॾिसण लाइ मिले थो। अच्छा, अगरि मच कचहरी जी ॻाल्हि कयूं त केॾी न ख़ूबसूरत मां चवां त मंज़र आहे,
अहिड़ो ख़ूबसूरत इहा शाम आहे, इन में कुझु सिर्फ़ बेत बि हूंदा आहिनि, सुघड़ जेके आहिनि उहे बेत बि ॿुधाईंदा आहिनि, कुझु गीतनि जो बि सिलसिलो हलंदो आहे, गीत ॻाल्हियूं पीरोलियूं। बिल्कुलु बिल्कुलु। त पोइ अॼु जेको आहे कुझु बेत बि शामिल कंदासीं। तव्हां मां चवां त अगरि शेरो शाइरी जे तरफ़ वञूं, हिन पासे अगरि थोरो ॻाल्हि कयूं त केतिरो तव्हांजो इंट्रस्ट आहे शेरो शाइरी? कॾहिं कॾहिं मौक़ो मिलंदो आहे त ॿुधूं, न त अक्सर हाणे इहे शयूं ख़तमु थी वियूं आहिनि कोन। जीअं जो मां गॾु आहियो, अॼु के माण्हू शायदि अचनि त शायदि चङी का ॻाल्हि ॿुधूं, मज़ो अचे, बाक़ी त ख़तमु थी विया, मलाखड़ा ख़तमु थी विया, कोॾियूं सभु शयूं असांजूं ख़तमु थी वियूं आहिनि। ख़तमु थी वियूं आहिनि, पर असां कोशिशि कंदासीं त इहे ई जेके आहिनि पंहिंजो सिंध जो इहो ख़ूबसूरत कल्चर जेको आहे इनखे ईअं ई जारी सारी रखूं ऐं ईअं ई कंटिन्यू रखूं। बेत जी ॻाल्हि थी आहे, जी जी बिल्कुलु सर। अगरि आहे को बेत वारो माण्हू भले बेत ॿुधाइनि, उहो त सर तव्हां पुछंदो, असांखे तव्हां ॿुधाईंदो, असां महिमान आहियूं अॼुकल्ह। बेत वारो त बेशक बेत। भली आए भला पिरी तुझ लखे भलायूं, तो आए असां ख़ुशू मल्हायूं, वाह नसीब मुंहिंजा तो काफ़ी कमायूं, मिड़ई बदियूं मुंहिंजूं वञ भूरल बख़्शायूं, असां त ऐबदार पोइ तुंहिंजा ई आहियूं, पर वेठा था ॻायूं मिंटे मिंटे महर जे। पर भली आए भला पिरी तो काफ़ी करायो करार, असांखे बि अवां जो हुयो इंतज़ार, त मौला मोहब मिलाए जन जानी थे जिनसार, हरदम तुझे हुब में मुंहिंजी साजन लहजा सार, मेर कर हिन महर ते जंहिंखे तन अंदर में तार, पर अति गुलाम गुनाहगार तो पिरी कजांसि पंहिंजो। सरकार लतीफ़ जो बैत अची विया यादि, सरकार लतीफ़ अचे पियो, ॾिठे त ॻोठ जा ॿारनि उहे ॿेर खे लाउडकू में हणनि, भींड पिया हणनि। सरकार चयो त हीअ त वरी फर न कंदी, वरी जे ॿिए साल लंघियो त अञा वाधारो। सरकार चयो त जा जा वण मेवो कनि, पाण न खाइनि पंहिंजो, भिकर ठिकर लापिड़ कां धूणा धार सहन, अहिड़ी लॼ लतीफ़ चए आ वेचारनि वणनि, पतकार पिरनि फुटियूं बीठा फरकनि। साईं जिन पाण बेत ॿुधाया, मां चाहींदमि त तव्हां बि कुझु शामिल कयो, कुझु कॉन्ट्रीब्यूट कयो। मूंखे त ख़बर न त असांजे पंहिंजो कोई एतिरो माहिर आहे, एतिरो होशियारु आहे। पॉलिटिक्स जी अगरि असां ॻाल्हि कयूं त हिते जेको आहे उहो सियासतदान जे असां जेको आहे उहो औताक ते वेठा आहियूं, ऐं हींअर वेझड़ी मां ई चवां त इलेक्शन बि वेझड़ी आहे, त छा तयारियूं आहिनि तव्हां जूं या तव्हांजे फर्ज़ंदनि जूं? त ख़बर न आहे त इलेक्शन थिए थी नथी थिए, इहा ई पक असांखे कोन्हे इलेक्शन जी। प्रिपरेशन जॾहिं फाइनल डिलिमिटेशन थी बीहंदी पोइ असां प्रिपेयर पाण खे कंदासीं, एंटर थींदासीं इलेक्शन में। तेसिताईं त लंबो पंधु आहे, असां टाइम घणो आहे न करे सघंदासीं। त जीअं डिलिमिटेशन ज़ाहिर थींदी, मां चयो पहिरीं डिसंबर खां असांजो कमु शुरू थींदो, यकीनन शुरू थींदो। हाणे इहे सनियूं थुलियूं मीटिंग, हाणे मीटिंग हुई, तव्हांजे करे मां उथी वियो त इहे माण्हू सॾियासीं सलाह मशवरो ॻाल्हाइण लाइ। अच्छा जी, हाणे डिनर जो जेको आहे उहो एहतमाम कंप्लीट थी वियो आहे, ऐं एहतमाम खे असां हींअर नोश पिया फरमायूं, ऐं हींअर काफ़ी मां चवां थी त काफ़ी डिशिज़ हींअर बि आहिनि। जीअं मुंहिंजे डायरेक्टर साहिब जी फरमाइश जे तहत मच्छी जेका आहे उहा अची वई आहे, बट असां जेको आहे उहा मानी जी, मां ईअं चवां त इनोग्रेशन जेका आहे उहा मां भिंडी खां कई आहे। साईं जे खां ज़रूरु इहो बि सवालनि जो सिलसिलो बि जेको आहे उहो जारी सारी रहंदो। ऐं सर हले छो हींअर अवॉइड पियो करे मानी खां? छो तो अवॉइड करे? छा रीज़न आहे? हींअर मानी जेका सर तव्हां आइसक्रीम बि कोन खाधी असां सां गॾु? मुंहिंजो गलो ख़राबु। अच्छा, ऐं मानी जेका न खाइणी छा? मां खाई छॾी 7 बजे जेका आहे उहा खाई छॾी। जेको ब्रेक असांखे मिलियो हो न उन में सर मानी जेका आहे उहा खाए छॾी। वैसे मुंहिंजो टाइम मुक़ररु आहे, मूंखे दवा वठणी आहे 2 कलाकनि खां पोइ, त मां 9:30 दवा वठंदुसि, 10:30 सुम्हंदुसि, त मूंखे पोइ उन में प्रॉब्लम थिए। सुम्हंदा केॾी महिल आहियो तव्हांजो आराम जो टाइम? 10:30 बजे 10 10:30। अच्छा जी, ऐं हिकिड़ी इहा बि ॻाल्हि जेका आहे उहा ज़रूरु ज़बरदस्त ऐं मज़े जी जेका आहे मूंखे यादि आई त साईं जिन जेका आहे पहिरीं मूं ज़िक्र कयो एंट्रो में, त साईं जिन जेका आहे उहा कॾहिं बि मां चवां कॾहिं बि जेका आहे उहा इलेक्शन
न हाराई आहे। अलाह जी महिरबानी आहे। छा राज़ आहे इन जे पोयां? पंजे ये माण्हू राज़ आहे, माण्हू जेके बसि आवाम गॾु आहे। इलेक्शन हे वठंदा आहिनि, मां त न इहो वठंदो सॼो जेको आहे उहो क्रेडिट उन्हनि ते ई थो वञे। आहियां। इलेक्शन इहे वठंदा आहिनि, मां त इलेक्शन जे ॾींहुं घर में ई रहंदो आहियां। अच्छा, हा